अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तमाम सां जाम नवाज़ अली मां ख़बर शेयर कंदा हलूं। जाम नवाज़ अली नओं आबाद शहर जे नज़द रेलवे खाते जी ज़मीन ते नामालूम माण्हुनि पारां रात जो पेट में कब्ज़ा माफ़िया सरगर्म थी विया आहिनि, जेके रात जे पेट में रेलवे खाते जी ज़मीन ते दुकानूं ऐं घर अॾण ऐं लोह वग़ैरह चोरी करण भी शुरू करे छॾिया आहिनि। नओं आबाद पुलिस ऐं इंतज़ामिया अघोर निंड में पियल आहिनि। कब्ज़ा माफ़िया के खिलाफ़ चुप जो रोज़ो रखी छॾियो। नओं आबाद जो अवाम भी कब्ज़ा माफ़िया के करे ख़ौफ़ में वरतल आहिनि। केर कुछ चवण लाइ राज़ी नाहे। ज़रियनि मुताबिक़ ख़बर पई आहे त कब्ज़ा माफ़िया वारनि के कंहिं सियासी माण्हुनि जो हथ आहे। होॾां DC सागर ऐं SSP सागर इंतज़ामिया सागर भी कब्ज़ा माफ़िया के बारे में बेख़बर बणियल आहे। वधिक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।